कफन मुबारक दी जर के पूजन जो अज भी कफन भी न करो सब नज जो दान मोह मुबारक जार थे कफन खोलो चेहरे अनवर तस्वीर में शाह फैसल अव्वल और तुर्की जो बादशाह मिस्र जो बादशाह ये बिछा है सही बिछा है कफन मुबारक जो खोलो तो जो ये हो जो तरो ताज़ा हाने निंद्र पिया आरामी चेहरे अनवर ते अंगूर रखियो वरी जो अंगूर मथे कर रत सुर्की सागी जाए वठे सुभान अल्लाह अल्लाह सुर्की वनी वरी अंगूर मथे कर रत सुर्की सागी जाए वठे डॉक्टर हैनमन या के नालो तो अंग्रेज वो अखिन जो डॉक्टर हो नहीं अर्ज कयो मूंखे इजाज़त मान अखियूं टेस्ट कया अखियूं खोले चई त हीअं जो अखि जो खोलियो त उनजी नूर जी तजलाऊं छा पोइ सॼे पब्लिक में पोइ चवंदा अखियुनि में एतिरी रोशनाई आहे जेकॾहिं कंहिं अंधे माण्हू जी अखि में इहा अखि मुंतकिल करे थो रोशनी उते हिन भरी कचहरी में अल लहरान उहो जर्मन जो अखियुनि वारो डॉक्टर आहे कलमो पढ़ी मुफ्ती के दिया अवल मेरा ये है मुझे कलमा पढ़ा के मुसलमान करो केतरा लखा यहूदी और ईसाई कलमो पढ़ी मुसलमान राशन छो मुसलमान छो था या सारी किताब में लिखियल है तो सच्चो मज़हब जो है मरण को जंहिंजे जनाज़े के जिस्म के मिट्टी नथी खाए 1400 साल गुज़रिया नबी आख़िर ज़माने के उनके साहबी जो लाशो तरो ताज़ा प्यार तस्दीक असां कयूं था तो सच्चो मज़हब मुसलमानों जो इस्लाम कुर्बान नबी जी शान तो सुभान अल्लाह कुरान नबी जी साहबन तो शायर वगैरह ये मथों पर फकरा लिखियल अथसि जी भाउ तो कफन मेला नहीं होता ज़मी मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं हो सुभान अल्लाह तो कभी मुंतकिल करे हज़रत सलमान फारसी मदायन जो शहर है इराक में बगदाद शरीफ को 40-45 किलोमीटर रही ओभर दक्षिणी कुल दिया हज़रत सलमान फारसी के हज़ूर करीम अलैहि सल्लम जंग खंदक थी कोन साहबी थोड़ा वो 10,000 मुश्किल काफर जो कठो तो मुसलमान की इब्तिदाई थोड़ा यहूदी जेके हुआ मदीने पाक में महबूब करीम अलैहि सलाम अहद पैमान कयो हो तो असां तव्हां सां ॿधल आहियूं तव्हां असां ॿधल तव्हां असांखे को गलीम अचे तव्हां असांजी मदद कजो तव्हां ते को गलीम का मुसीबत तकलीफ़ अचे त असां तव्हांजी मदद कंदासीं पोइ ख़ुदा जी कुदरत जे 10,000 लश्कर वॾो जो आयो काफ़िर में बेईमान आहिनि ज़रूरु फरमायो आहे त कॾहिं बि यहूदियुनि खां ऐं तव्हां मुस्लमाननि खे फ़ाइदो न थींदो तव्हांजा इहे नाख़ैर आहिनि पोइ काफ़िर पंहिंजा एलची हुननि ॾे मोकिलिया एलची जो आया त हिननि खे फेरे विया मदीने वारा यहूदी फिरी वरी उन्हनि सां बेक थी विया हिते साहबनि जो बाक़ी सिर्फ़ु तादाद हुयो थोरो पर सलमान फारसी अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे हीअं कजे जो टे पासा मदीने खे जबल आहे हिकु पासे ओलह सां पंहिंजो घटि आहे टपी अचण जो इहो त वॾी पंहिंजो खंदक नाली खणो जो तव्हां खंदक जे अंदरूं असां पंहिंजो हिफ़ाज़त कयूं उहे टरी वञे जी मुसीबत हज़रत सलमान फारसी जी तजवीज़ महबूबनि मंज़ूर फरमाई पोइ इहा खंदक खोटी वई जेका 10 हथ वेकिरी 20 हथ वेकिरी 10 हथ उनी हर एक साहबा खे गटा विरहाए ॾिनऊं साईं साहबनि बि खोटियो हिकिड़ो वॾो पथर अची वियो जो पोइ सभिनी साहबनि वॾी कोशिशि कई पर खोटे न सघिया अर्ज़ु कयो हज़ूर में या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु ॻरो पथर अची वियो आहे जेको असां खां टुकिजे नथो महबूब करीम अलैहि सलाम पाण तशरीफ़ फरमा थिया चंजूर मुबारक टीको मथ में खणी ऐं उहो अलाह को नालो करे हयूं त चिणगांव थी वियो जो अल्हम्दुलिल्लाह फारिस फतेह थी वियो
सुभान अल्लाह। वरी पाण टीको मुबारक खणी वरी जो हयूं त चिणगांव थी वियूं, फरमायूं अल्हम्दुलिल्लाह जो इराक फतेह थी वियो। वरी 30 टीको मुबारक खणी जो हयूं त वरी चिणगांव थियूं, ज़रा ज़रा थियो, पर पाण फरमायूं अल्हम्दुलिल्लाह रूम फतेह थी वई। साहबनि खे बिशार ॾिनो, जिब्रील अमीन ॿिठो हो, अलाह तरफ़ पैगाम ॾिनो त इहे तव्हांजी रूम ताईं, शाम ताईं, मिस्र ताईं, सॼो इराक ताईं हुकूमत इस्लाम थींदियूं, इहे सभु फतेह थींदा। पोइ महबूब करीम अलैहिस्सलाम जिन हयात नबी अलाह ताला खे कुल इल्म अता कयो हो। हज़रत उमर फारूक खे बिशार ॾिनो त कैसर और कसरा जा कंगड़ तुंहिंजे आहुनि में पवंदा। उहे क़ीमती आहे, वॾी जवाहरात जा बादशाह जॾहिं वेहंदा हुआ त उहे कंगण पाए वेहंदा हुआ, उन्हनि में या ताज बि ढके वेहंदा हुआ। पोइ जॾहिं हज़रत उमर फारूक जे ज़माने में इहा फतेह याबी थी, पोइ कैसर कंगड़ा कसरा जा कंगड़ आया, हज़रत उमर फारूक महबूबनि जी वसियत पूरी करण लाइ हथ में पाता हूंदा हुआ। हज़रत सलमान फारसी खे बिशार ॾिनो त तूं जंहिं मुल्क जो आहे, इराक जो, मदायन जो, नौशेरन बादशाह जे इलाइक़े जो, त तोखे हिन जी बादशाही मिलंदी। हज़रत फारूक वारे ज़माने में इराक फतेह थियो, असां मदायन जो शहर उहो ॾिसी आया आहियूं, कैसर कसरा जो किलो बि ॾिसी आया आहियूं। अञा त वॾो पकियुनि सां ठहियलु आहे, काथों काथों ॾही आहे, काथों काथों ॿिठो आहे, आसार क़दीमा हाणे हिफ़ाज़त कई आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी दुनिया में तशरीफ़ आवरी थी, कैसर और कसरा जा इहे कुंगड़ा किरी पिया, पोइ कोट खे शगाफ़ थी पिया, दारू जो शगाफ़ अञा ताईं बीठा आहिनि। पोइ हज़रत सलमान फारसी खे हज़रत उमर फारूक जो गवर्नर करे रखियो फारस जो। पोइ साईं जन पोइ विसाल मुबारक उते गांव ते वॾो मक़बरो ठहियलु अथसि, उनखे शहर जो नालो मदायन। ऐं हज़रत सलमान फारसी जे दामन में हज़रत अब्दुल्ला बिन जाबिर ऐं हुज़ैफा यमानी रज़ियल्लाहु ताला अन्हु उनजे उभारे पासे ते रखियल आहिनि। असां उनजी ज़ियारत करे आया आहियूं। महबूब जे नाम इहे मौजदा नबी अलैहिस्सलाम बेशक उम्मत जी महिरबानी। बराबरि। जंहिंजो बि हथ दामन रसूलुल्लाह जी दामन में आहे, उनखे लहण लोॾो कोन्हे को। इनमल अमाल बिनियात आहे, दिलनि ते, नियतनि ते, इरादनि ते। जेके माण्हू इनकारी आहिनि साईं असांखे अमल छॾाईंदा, नबी अलैहिस्सलाम जन छा शफ़ाअत कंदो। ऐं साईं जन खे अलाह ताला कयो शफ़ीउल मुज़निबीन, गुनाहगार जी शफ़ाअत करण वारो। साईं जन खां पुछा कयूं त साईं क़यामत जी तव्हां किथे वेंदो, पाण मां ग़रीब जी टोली में हूंदुसि, गुनाहगार जी टोली में वञी शफ़ाअत कंदुसि। हिन जो इहो हाल आहे, मार्केट जन चवनि था त इहो नबी असां अमल छॾींदा, असांजे अमलनि में कहिड़ो ख़ुलूस आहे। हज़ूर जो फरमान आहे त जंहिं इबादत में रिया जो ज़रूरु आहे, उहो अलाह ताला मक़बूल नथी थिए। माण्हू जे ॾेखार लाइ दिलि में बि ख़्यालु अचे थो, मस्जिद ठाराई, नेक कमु कराई, सखावत कयई, ख़ैरात कयई, निमाज़ पढ़ी, चङो कमु कयई, माण्हू ॾिसनि था हिनखे नेक सां ॾाढी छॾियईं, पटको ॿधई, माण्हू चवनि था पारसा आहे, नेक आहे। दिलि में इहो सिर्फ़ु ख़्यालु अचे थो, अलाह वटि क़बूल न आहे। उहो अमल नेक आहे, मलाक आसमान ते खणी था, अलाह हुकुम फरमाए थो त माण्हुनि जे ॾेखार लाइ कयो आहे, जो फिराइण जी मुंहं ते हणोसि। हिकिड़ो लुकमो को हराम जो खाए थो, 40 ॾींहं अलाह ताला जी दुआ क़बूल नथो करे। हज़ूर फरमाया जेको हराम सां जंहिंजो जिस्म पलियल आहे, उहो दोज़ख में वेंदो, जन्नत में न वेंदो, फलीता आहे। कंहिं हिकिड़े बि रुश्वत खोर जी, हिकिड़े व्याज खोर जी माण्हू वञी मानी थो खाए, चांहि थो पीए, अमल मक़बूल नथा थियनि। 99 रुपया हलाल जा आहिनि, 1 रुपयो हराम जो आहे, उन कपिड़ो वठे थो, जेसि ताईं तन ते कपिड़ो अथसि तेसि ताईं उनजी इबादत क़बूल न आहे। असांजे अमलनि में कहिड़ो ख़ुलूस आहे। असांखे आसरो आहे, सहारो आहे त नबी मोहम्मद शफ़ाअत आहे कि साईं असांखे पाण जी शफ़ाअत क़बूल फरमायो, त असांजो छुटकारो आहे। लेकिन साईं जी शफ़ाअत न थी त असांजे अमलनि में को बि ख़ुलूस कोन्हे, असांजो को छुटकारो कोन्हे। असां रुगो
कलमो पढ़ी मुसलमान थिया हूं पियो को कहिड़ो असां में अमल आहे कुर्बान नबी जे साहबनि तूं जी शान तूं ॼण पंहिंजा सिर जानूं माल बच्चा सभु कुर्बान कयूं कफ़न मथे सां ॿधी उतो निकितासीं न सवारियूं हूं न रेल गाॾियूं हूं न रोड रस्ता हुया कहिड़ियुनि तकलीफ़ुनि सां मुल्क आया चीन ताईं इस्लाम जी सरहद पहुती हिंदुस्तान ताईं इस्लाम फैलायूं सिंध में आया उन्हनि जवाननि जे नाल तो सदको जंहिंजे कुर्बानियूं हुन जंहिंजा एहसान आहिनि असां त को बि अमल को बि ख़ुलूस कोन्हे सलाम पढ़ो